बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स, अॼु असां स्पेलिंग जे हवाले सां पेश जो इस्तेमालु सिखंदासीं। गुज़िरियल क्लासनि में असां ज़बर ऐं ज़ेर जो इस्तेमालु सिखियोसीं, यानी कीअं असां ज़बर जो इस्तेमालु कयूं था, कहिड़े तरीक़े सां ज़ेर जो इस्तेमालु करे असां नालनि जी स्पेलिंग ठाहींदा आहियूं। अॼोको जेको असांजो क्लास आहे उहो आहे पेश जे बारे में, यानी जेकॾहिं असांजी सिंधी में पेश जो आवाज़ु अचे त अंग्रेज़ी में असां उन जे लाइ कहिड़ो अखर इस्तेमालु कंदा आहियूं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिलु आहे। जेकॾहिं तव्हां हिन वीडियो खे फ़ाइदेमंद सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो। सो हलूं था पंहिंजे क्लास जे तरफ़। गुज़िरियल क्लासनि में बि असां हिन शइ ते ज़ोर रखियो होसीं त जेकॾहिं असां स्पेलिंग्स ते कमांड हासिलु करणु चाहियूं था त असांखे हीअ जेका टेबल हिन वक़्तु तव्हांखे नज़र अची रही आहे इन ते असांखे मुकमल कमांड हासिलु करणु घुरिजे। यानी इहे जेके बि अखर आहिनि अंग्रेज़ी ऐं सिंधी जा जेके हिक ॿिए जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि इहे असांखे ज़रूरु यादि करे छॾिणा आहिनि। सभ खां पहिरियां असांजो नालो अचे थो मुराद। हाणे मुराद जी जॾहिं असां स्पेलिंग लिखंदासीं इंग्लिश में त मीम जे लाइ असां एम रखूं था। हाणे इन मीम जे मथां वरी पेश जी निशानी आहे त इन पेश जे लाइ असां यू जो इस्तेमालु कंदा आहियूं। यानी ज़बर जे लाइ ए, ज़ेर जे लाइ आय ऐं पेश जे लाइ वरी यू जो इस्तेमालु कंदा आहियूं। त हिते बि असां इन पेश जे लाइ यू रखंदासीं। उन खां पोइ रे त रे जे लाइ आर रखूं था। उन खां पोइ अलिफ़ आहे त असां उन जी जॻह ते ए रखंदासीं ऐं आख़िरी जेको अखर अचे थो उहो आहे दाल त असां उन जे लाइ अंग्रेज़ी में डी रखंदासीं। यानी मुराद जी जेका स्पेलिंग असां ठाहींदासीं त उहा स्पेलिंग इन जी हूंदी MURAD। उन खां पोइ ॿियो वर्ड अचे थो जुम्मन। हाणे जुम्मन जेको नालो आहे इन जी जॾहिं असां स्पेलिंग लिखंदासीं त साॻे तरीक़े सां जीअं जीम जे लाइ असां जे रखूं था। उन खां पोइ जीम जे मथां पेश आहे त पेश जे लाइ असां यू रखंदासीं। उन खां पोइ अचे थो ॿियो अखर मीम त मीम जे लाइ एम रखूं था। हाणे इन मीम जे मथां वरी ज़बर जी निशानी आहे त हिते असां ए रखंदासीं ऐं आख़िर में जेको अखर अचे थो उहो थो अचे नून त इन जे लाइ असां रखंदासीं एन। यानी जॾहिं जुम्मन जी असां स्पेलिंग लिखंदासीं त उहा स्पेलिंग थींदी JUMAN। उन खां पोइ 3 नंबर ते जेको नालो अचे थो उहो आहे तुराब। जॾहिं असां तुराब जी स्पेलिंग लिखंदासीं त ते जे लाइ असां टी रखूं था। हाणे इन ते जे मथां वरी पेश जी निशानी आहे त उन जे लाइ असां यू रखंदासीं। पोइ आहे वरी रे त रे जे लाइ आर। उन खां पोइ अलिफ़ त उन जे लाइ ए ऐं आख़िरी अखर आहे बे त बे जे लाइ असां वरी बी रखंदासीं। यानी तुराब जी जेका स्पेलिंग थींदी उहा वरी TURAB। सो ही हुयो असांजो अॼोको क्लास। असां उमेद था कयूं तव्हांखे ही क्लास ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांजी हिमत अफ़ज़ाई जे लाइ असांजे हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो ऐं जेके बि ही वीडियोज़ आहिनि ही पंहिंजे दोस्तनि सां ऐं मिटनि माइटनि सां बि शेयर कयो ऐं इन्हनि वीडियोज़ ते लाइक ऐं पंहिंजे तरफ़ां बहितरीनु क़िस्म जा कमेंट्स बि ज़रूरु ॾियो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।